Start with the name of Allah, who is Rahman and Rahim. Respected dear Baba, Assalamu alaikum. वालेकुम सलाम। सने तां ठीक है, सब ख्याल हो गयो। हाँ वाला मुझे ठीक है। अॼु जी ॻाल्हि बोला हिन शायरी सां अल्लामा इकबाल जी शायरी सां करणु चाहियां थी। बिस्तर से उठकर मस्जिद ना जा सके इकबाल, बिस्तर से उठकर मस्जिद ना जा सके इकबाल, ख्वाहिश रखते हैं जन्नत जाने की। बिस्तर से उठ के मस्जिद ना जा सके इकबाल ख्वाहिश रखते हैं जन्नत जाने की। यकीनन यह तमाम वॾी हिकिड़ी गहरी ॻाल्हि आहे अल्लामा इकबाल जी। जी पाण अक्सर अल्लामा इकबाल जी शायरी पढ़ंदा आहियूं, अल्लामा इकबाल जा बैत मुख़्तलिफ़ तव्हां ॿुधाईंदा आहियो। त ॾिसो अल्लाह ताला जे जेके हुकुम आहिनि, फरमान आहिनि, उनमें हींअर त जेको माण्हू बिस्तर खां उथी नथो सघे, मस्जिद ते वञे नथो, नमाज़ कोन थो पढ़े, या उहे ख़ुदा जा हुकुम जेके आहिनि उन्हनि जी बजावरी नथो करे, पोइ जन्नत जी तक़ाज़ा छो थो करे? जन्नत जी तक़ाज़ा उहो माण्हू करे जेको अलाह जे हुकुमनि जी पोइवारी करे ऐं उन्हनि खे अलाह खे जी जेके नेक अमल आहिनि उन्हनि ते पूरो करे। सो इहा तमामु वॾो शइ आहे, शायदि तमामु वॾी ॻाल्हि कई आहे, ज़बरदस्त। ऐं शायदि हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, मूंखे ॾाढी ख़ुशी थिए पई त असांजा जेके व्यूअर्स आहिनि, असांजे जेके ॾिसण वारा माण्हू दोस्त आहिनि, असांजा जेके असांजा सीनियर आहिनि, असांजा नौजवान दोस्त आहिनि, उहे असांजे हिन नंढे प्रोग्राम खे लाइक कनि था ऐं उन्हनि खे पसंदि कनि था, उनखे कमेंट्स ॾियनि था। असां उनजा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं ऐं असांखे पंहिंजा मुख़्तलिफ़ राया बि ॾियनि था। आउं सम्झां थो त इहा हुन दोस्तनि जी महिरबानी आहे। दोस्तो, असांजे प्रोग्राम करण जो तमामु वॾो नंढो मक़सदु आहे। असां हिन प्रोग्राम वसीले हिकिड़ो नंढो मैसेज रोज़ छॾींदा आहियूं, तमामु नंढो मैसेज हूंदो आहे, वॾी ॻाल्हि कोन कंदा आहियूं असां, रुॻो रॉकेट साइंस जी ॻाल्हि कंदा आहियूं। ऐं शानी ॿेई शाम जो नंढो मैसेज ॾींदा आहियूं ऐं हिकिड़ी मैसेज हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहियूं। सो शानी, थैंक यू वेरी मच। अॼु तव्हां पाण छा कंहिं ते ॻाल्हाईंदासीं? असांजो कमु। असां, हा जी, ज़बरदस्त। आउं तव्हांखे इहो थी चवां, असां जेके असांजे घर ठाहिनि था, असांखे लर्निंग था ॾियनि, जीअं टीचर असां लाइ लर्निंग करे थी, ऐं जेको पुलिस ऑफिसर असांजी मदद कंदा आहिनि जॾहिं कोई चोरी थींदी आहे, ऐं तॾहिं जेको आया लेबर जेको असांजो घर ठहंदो आहे, रोड्स ठहंदो आहे, ऐं ॿियो कारपेंटर काठ जूं शयूं ठाहींदो आहे, जीअं इहे शोकेस आहे। ऐं ॿियो जेको आया प्लम्बर इहो नलको असांजो लॻाईंदो आहे। ऐं बैंक ऑफिसर जेको असांजी जो डिग्री हूंदी आहे, जेको सामान पैसा उहो सही सेफ्टी करणु। ऐं असांजा फार्मर बिल्कुलु असां योगर्ट आहे, असांखे ईअं ॾींदो आहे, खीर ॾे थो, फसल ॾे थो। अच्छा, जेको तव्हां चयो था न अवर बर्ड, इहो तमामु इंतहाई तव्हां वॾी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे। मूंखे पाण वणंदी आहे। यस, छो जो असां पाण जेको तव्हांजो बाबा आहे न, उहो बि हिकिड़ी फील्ड में जॉब कयां थो न, आउं हिकिड़ी ख़िदमत सां अंजाम ॾियां थो। मूंखे जेको पघार मिले थो न, उहो कंहिं ख़िदमत जे लाइ मिले थो। ऐं हीउ कमु करियां थो, मूंखे इदारो पघार। मिसाल नर्स आहे, तव्हांजा ॻाल्हि कई आहे, बिल्कुलु उस्ताद आहे, त उस्ताद जी ज़िमेदारी में शामिल आहे त उहो जेको पंहिंजी ज़िमेदारी हुनखे ॾिना आहिनि इदारे तरफ़ां, सरकार तरफ़ां, उहो पंहिंजी ज़िमेदारियुनि खे अगरि पूरो करे थो, ॿारनि खे पढ़ाए थो, सही टाइम ते स्कूल वञे थो ऐं हुनखे सही तालीम ॾिए थो, त तमामु हुनजो जेको असरु आहे उहो सॼे सोसाइटी ते, मुआशिरे ते पए थो। अहिड़े तरीक़े सां तव्हांजो जेको मज़दूर आहे ऐं उहो तव्हांजो अहिड़ी कमु करे थो, तव्हांजा इहे रोड रस्ता आहिनि, घर आहिनि, गलियूं आहिनि, तव्हां अहिड़ी तरह उहो कमु मज़दूर करे थो। प्लम्बर आहे, वीचारो ईंदो आहे, नलको टूटी लॻाईंदो आहे ऐं असांजे लाइ आसानी पैदा कंदो आहे। कारपेंटर आहे, पंहिंजे घर जा दर गलियूं जेके ठाहियूं आहिनि, इहे हू कोन ठाहियूं आहिनि, इहे हुन कारपेंटर ठाहियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां नर्स आहे, मिसाल जी ॻाल्हि आहे, पोइ जॾहिं अस्पताल वञूं था, डॉक्टर ख़ाली दवा लिखी ॾींदो आहे, ठीकु आहे, उनखां पोइ जेका उहो ख़िदमत कंदी आहे अस्पताल में, नर्स हूंदी आहे, मेल हुजे या फीमेल नर्स हुजे, उहे असांजी ख़िदमत कंदा आहिनि, इंजेक्शन हणंदा आहिनि, दवाऊं गोरियूं खाराईंदा आहिनि। ऐं अहिड़े तरीक़े सां हारी आहे, हारी जेको आहे, जंहिंखे असां अंग्रेज़ी में फार्मर चऊं था,
हारे तमामु वॾो अहम जो किरदारु ऐं आहे योगदान मुआश असांखे ॾींदो हू असांखे फसल पोखे थो हू वीचारो बनी जो सीनो चीरे थो हू बनी पोखे थो हू फसल खाए थो कणिक खाए थो मिर्च खाए थो भाॼी खाए थो फ्रूट खाए थो अहिड़ी सारियूं शयूं पोखे थो जेके असांजे लाइ हूंदियूं आहिनि असां उन इस्तेमालु कंदा आहियूं ऐं असां उन माण्हू जे लाइ जेको हू जेको असांजे लाइ कमु करे थो तमामु वॾो कमु करे थो त आउं सम्झां थो जेके बि दुनिया जा माण्हू चाहे तव्हांजो कोबलर आहे जेको तव्हांजी शूज़ खे ठाहे थो तव्हांजी जुतियूं ठाहे थो तव्हांजो उनजी मरमत करे थो या तव्हांजो टेलर मास्टर आहे जेको तव्हांजा कपिड़ा सिबे थो उहो बि तमामु वॾी ख़िदमत करे थो अहिड़ा खोड़ सारा पेशा आहिनि असांजी सोसाइटी में जेके माण्हू हर माण्हू पंहिंजो किरदारु अदा पंहिंजो करे कमु थो कंदो मिसाल जी ॻाल्हि आहे पाण मिसाल तव्हां सुबुह सवेर बस में वञो था तव्हांजी गाॾी अची खणे थी हा उन गाॾी में ड्राइवर हूंदो आहे हा ॾिसो अहिड़ा खोड़ सारा ड्राइवर आहिनि जेके मुख़्तलिफ़ कमु कंदा एम्बुलेंसूं हलाइनि था स्कूल जी बसूं हलाइनि था बसूं आम पब्लिक सर्विस वारियूं हलाइनि था ॿियूं ॻाल्हियूं खोड़ सारियूं हलाइनि था अहिड़े तरह तव्हां स्कूल पुॼो था उते तव्हांजी मासी मिले थी जेके तव्हांजी स्कूल जी सफ़ाई करे थी तव्हांजो ख़्यालु करे थी तव्हांजा वॉशरूम साफ़ हूंदा आहिनि तव्हांजो स्कूल जो कमिरो साफ़ हूंदो आहे तव्हांजा टीचर्स अचनि था तमामु प्यारा प्यारा टीचर्स तव्हांखे पढ़ाइनि था तव्हांखे सबक़ ॾियनि था तव्हांजो हुते खोड़ सारा ॿिया किरदार अहिड़ा आहिनि जेके सोसाइटी में जेके पंहिंजूं ज़िमेदारियूं असांजी भलाई आम भलाई जी लाइ आउं सम्झां थो सभिनी असांखे क़दुरु करणु घुरिजे इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी वणी थैंक यू शानी अॼु बि ॻाल्हि पाण ते ख़तमु कयूं था त दुनिया में को बि कमु ख़राबु कोन्हे जेकर इंसानु हुनखे सही तरीक़े सां करे थो ऐं माण्हुनि जी भलाई जे लाइ कमु करे थो आउं सम्झां थो त तमामु सुठा इहे कम आहिनि ऐं शानी हिन सबक़ मां तव्हां पढ़ो था हिन में इहो दर्स मिले थो त असां पंहिंजे कम खे सही तरीक़े सां ईमानदारी सां सुठे अंदाज़ में सर अंजाम ॾियूं सोचे सम्झे करे यस त जीअं असां मुआशरे खे जेको मुआशरो आहे जेको समाज आहे उनजी तवक़ात असां मंझि आहिनि असां उनखे पूरी कयूं तव्हांजी महिरबानी ख़ुदा हाफ़िज़ सुभाणे खे मिलंदासीं नए प्रोग्राम सां तव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू